वक़्तु तुंहिंजो ही वर्ताउ वाजिब न हो, ऐं घायल मथां नऊं घाव वाजिब न हो। विख विख ते विछोड़ा वढींदा रहिया, यादगिरियुनि जा सेलाब ईंदा रहिया। आकाश जो जेको इनकलाबी आकाश आहे, उहो उनजो जेको इनकलाब आहे उन में बि हिकिड़ो रोमांस आहे। उहो जेका जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया, हिन भूअं सॻी जा भाॻिया, पोइ सूर न रहंदा साॻिया, कंदा सभु मस्तु कलंदर। आकाश ओ मां मुंहिंजी जीजल मां, राति जे रेज़न अथां मां बि जे मारियो वञा, त की न तूं रोइजां की न दिलि लाइजां। त उन में बि जेको मोहबत जा बारीक ऐं नफ़ीस जेके अहसास आहिनि, उनखे उन इनकलाब सां गंढियो आहे। ईअं सम्झो त आकाश जो जेको इनकलाब ऐं इनकलाब जो जेको रोमांस ऐं जेका मोहबत, जेको इश्क, उहे सभु गॾु गॾु था हलनि। जीअं इंडिलठ जे रंगनि खे तव्हां जुदा नथा करे सघो, तीअं आकाश जी इहो आकाश जो जेको रंग आहे शाइरी जो, उनखे तव्हां जुदा नथा करे सघो। जीअं बिल्कुलु फैज़ बिल्कुलु फैज़ अहमद फैज़ जी शाइरी आहे। बिल्कुलु आकाश खे बि जी शाइरी खे ईअं तव्हां उन मां रोमांस कढंदो त फिकी थी वेंदी, उन मां जेकॾहिं इनकलाब कढंदो तॾहिं बि उनजो जेको सो रंग बेरंग थी वेंदा। हिकिड़ो आकाश अंसारी शाइर आहे, हिकिड़ो आकाश अंसारी सहाफ़त जे दुनिया में मुतारफ़ थियल माण्हू आहे, सवाल अख़बार जो एडिटर आहे। हिकिड़ो आकाश अंसारी उहो आहे जेको अवामी नेशनल पार्टी जो सिंध जो, उन ई अवामी नेशनल पार्टी सिंध जो जनरल सेक्रेटरी आहे, जंहिंजो उन वक़्तु सदर हक़मली ज़रदारी हुयो ऐं नवाब शाह जो सदर पंहिंजो असफल ज़रदारी हुयो, जेको हाणे मुल्क जो सदर आहे। शहीद फाज़िल राहू ऐं रसूल पली जैसा गॾिजी सिंध जे ॻोठनि, वाहणनि, वस्तियुनि, शहरनि में न रुॻो आकाश अवामी जदोजहद कई, पर बदीन तां हू क़ौमी असेंबली तां रईस बशीर अहमद हालेपुट जहिड़े हिकिड़े वॾे नाले वारे माण्हू जे साम्हूं इलेक्शन में बि बीठो। हिकिड़ो आकाश जो तारुफ़ उहो आहे जंहिंजे में हू जेल बि वियो ऐं को हुन जेल खां ऐं क़ैद खाननि खां को सो कंधु कोन फेरियो। हिकिड़ो आकाश शाइर आहे जंहिंजे लाइ उहो अबा आकाश तो वटि बादल बांवरा, अयाज़ खे जंहिंजे लाइ लिखिणो पियो, उहो आकाश हुन चोटी जो आहे जेको सिंध जी सुञाणप थी वियो, जेके शमशल हैदरी बि जॾहिं ईंदो ऐं चवंदो त आकाश जी शाइरी ॿुधण खां सवाइ बदीन में हलियो वञे त पोइ त ऐसा लॻा जैसे मज़ा ई नहीं। सवाल अख़बार बि को कंप्रोमाइज़ न कयो। आकाश जो हिकिड़ो मशहूरु शेर बि हुन में छिपियो हुयो, प्रोटोकॉल ऐं नारनि हूंदे, बंगलनि ऐं कारनि हूंदे, पोइ बि केॾी सुञ लॻे थी राहो की ॼणकार हुकूमती अताब आयो, मशाहिद हुसैन दोस्त हूंदे बि आकाश खे बचाए न सघियो ऐं सवाल अख़बार बंदि थी वई। छोकिरो जेको हुयो, इन छोकिरे खे आकाश एडॉप्ट कयो हुयो ऐं इन जो नालो शाह लतीफ़ रखियो हुयो। पहिरीं पहिरीं आकाश जी इन सां ॾाढी उनसियत रही हूंदी हुई। पोइ अहिड़ा वाक़िया बि थिया। हिकिड़ो ॿ वाक़िया बदीन थाणे ते मुंहिंजे साम्हूं बि थिया। आकाश राति जो देरि ताईं आयो, हुनजी कंप्लेन खणी आयो, पुलिस हिनखे अरेस्ट कयो, वरी आकाश हुनखे छॾायो। ख़बर पई त आकाश जी जेका घरनि वारी आहे, जंहिं उनखे जंहिं सांढियो आहे, उनजी उन सां एतिरी जाइ खां नेपा मिठो हूंदो आहे, उनखे उनजी उन सां एतिरी थी जो उन आकाश खे प्रेशर कयो त तूं उनखे छॾाए। आकाश सम्झंदे बि, सभिनी शयुनि खां वाक़ुफ़ु हूंदे बि आकाश हिन छोकिरे मञा पंहिंजो पांध आजो कराए न सघियो। हिकिड़ो जेको साइकोपाथ आहे ऐं जेको एडिक्टेड पेशेंट आहे, उन सां गॾु रहंदे जेके बि उनजा वेझा रिश्ता आहिनि, उहे ॾाढो लोड़ीनि था। उॾामंदे उहो ख़बर इहा बि हले थी त आकाश जे छोकिरे जी किथे कंहिं गैर सिंधी फैमिली में पंहिंजो इन्वॉल्वमेंट हुई। उन्हनि माण्हुनि जो शर्त हुयो त तोखे रिश्तो तॾहिं ॾींदासीं जॾहिं तूं पंहिंजे पीउ खे वठी अचे। ऐं आकाश हुनखे चयो त बाबा, हिकिड़ो तूं नशे जो आदी आहीं, ॿियो तूं बेरोज़गार आहीं, टियों तूं हिकिड़ी अहिड़ी फैमिली में बि करे सघीं जिन सां मुंहिंजी को लॻाव कोन्हे, तंहिंजे करे आउं तोसां न हलंदुसि। तमामु घणो प्रेशर हो। उन राति बि जंहिं राति आकाश उते हुयो, उन ॾींहुं सुबुह मज़ा
छंछर जे ॾींहुं जॾहिं माना जॾहिं आकाश जे राति मौत थो थिए, इहे ख़बरूं ॿुधण में अचनि थियूं त हुनजो उन ॾींहुं टाइम रखियलु त बाबा आउं मुंहिंजे पीउ खे वठी ईंदुसि। ऐं जॾहिं आकाश हलण खां इनकार कयो आहे पोइ मज़ामत थी आहे। ऐं हिन आकाश खे ॾाढो बेदर्दी सां, आकाश जहिड़े नफ़ीस माण्हू खे ॾाढो बेदर्दी सां मारियो आहे। मारे पोइ दोस्तनि ॾे वियो आहे, उते रतबत साफ़ु कयो अथसि। वरी जॾहिं वापसि आयो आहे त वरी ॾिठो अथसि आकाश में साह आहे। ऐं पोइ उन सफ़ाकी सां वरी आकाश खे बाहि ॾिनी आहे। ऐं न रुॻो बाहि ॾिनी आहे, पर मूंखे त हैरत थी थिए त आकाश खे बाहि ॾियण खां पोइ हेस्को जहिड़ो इदारो, हैदराबाद हेस्को जहिड़ो इदारो, उहे एॾा शरीफ़ थी विया आहिनि जिन उनखे घर में शॉर्ट सर्किट जो सर्टिफिकेट ॾिनो आहे त ही घर में शॉर्ट सर्किट थी वियो आहे। उन सर्टिफिकेट जे बेसिस ते उहो सिविल अस्पताल मां उन इहो सर्टिफिकेट वठी आयो आहे त आकाश जी डेथ शॉर्ट सर्किट जे करे थी आहे ऐं उहो लाश मातली ते पहुतो आहे। इहो त अब्दुल्ला मल्लाह, डॉक्टर इल्मुद्दीन वारा ॿिया दोस्त जेके हुआ उन्हनि थोरी हिमत कई, अदरवाइज़ आकाश जो खून कानूनी तौर ते हुन कोसो लिकायो आहे। हिन जी मोबाइल जी डेटा ऐं ॿियूं इन्वेस्टिगेशन वरितियूं वञनि त राति जो जॾहिं खां माना आकाश खे मारणु शुरू कयो आहे ऐं सुबुह ताईं आख़िर ही कंहिंसां कंहिंसां राब्ते में रहियो आहे या इहे समूरी शयूं वठी ॾियण में हिन जो सहूलियतकार केरु रहियो आहे।